अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे समाज छा आहे। माण्हुनि जो अहिड़ो गिरोह जेको तारीख़, अक़ीदे, ज़बान, ज़िंदगी जे तौर तरीक़नि में न सिर्फ़ु गहरो वास्तो रखंदो हुजे, पर उहो गिरोह जिन जा माण्हू हिकु महदूद ज़मीन जे खिते में हिकु कानून ऐं हिकु आइन जे तहत रहंदा हुजनि ऐं ज़िंदगी बसर कंदा हुजनि, अहिड़े गिरोह खे समाज चयो वेंदो आहे। हाणे समाज बाबति कुझु आलमनि जूं वस्फ़ूं आहिनि, अचो त उहे ॾिसूं। डॉक्टर अलहदाद बोयो चवे थो त समाज इंसान जे माहौल जी पैदावार आहे, उन जो वास्तो इज्तमाही ज़िंदगी सां आहे। ग़ुलाम मुर्तज़ा शाकिर चवे थो त समाज हिकु अहिड़ो इंसानी गिरोह आहे जंहिंमें हू काफ़ी अरसे खां गॾिजी रहनि था, एसिताईं जो हू मुनज़्ज़िम थी वञनि था। F.H. गिडिंग चवे थो त माशरो या समाज हिकु जहिड़नि ख़्याल रखंदड़ फ़र्दनि जो हिकु मजमूओ आहे जेके हम ख़्याल हुजण जे करे मुफ़ादनि लाइ हिक ॿिए सां ताउन कनि था। हर फ़र्द जी ज़िंदगी जो दारोमदार उन जे समाज ते आहे। समाज उन जी ज़िंदगी खे ठाहे बि थो त बिगाड़े बि थो। इंसान जो किरदारु समाज जो अक्स सम्झो वञे थो, छो त जॾहिं को इंसान ॼमंदो आहे तॾहिं खां वठी समाजी कानून हिन ते पंहिंजो असरु छॾीनि था। माहौल ऐं समाज हर इंसान जी ज़िंदगी जी परवरिश कनि था, जेके हुनखे पंहिंजे कानूननि ऐं असूलनि जी सिख्या ॾियनि था, हुनखे तहज़ीब ऐं तमंदन खां वाक़िफ़ कराइनि था ऐं इंसानियत जो शर्फ़ बख़्शीनि था। इंसान जेको कुझु सिखे थो सो सभु समाज जी पैदाइश आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना मुताबिक़ सिंध में इंसान ज़ात जी इर्तिक़ा जा कई सबूत मिलिया आहिनि, जिन मां पत्थरनि जे दौर जे इंसान जो समाज, उहे माण्हू नंढनि नंढनि टोलनि जी सूरत में जबलनि में रहंदा हुआ। उन्हनि जो खाधो वणनि जा मेवा, कचूं पाड़ूं ऐं जानवरनि जो शिकार करे खाईंदा हुआ। उनखां बाद में खाधे जी तलाश कंदड़ ऐं खुराक गॾु कंदड़ इंसान ढंढनि ऐं दरियाहनि ते रहाइश इख्तियार कई। उनखे गॾियल मिल्कियत वारो समाज चइजे थो। मतिलबु त कंहिं बि क़ौम कबीले जा हिक खां वधीक फ़र्द पाण में गॾिजी रहनि त अहिड़े रहण खे समाज चइजे थो।